साथियों, अॼु वताए फ़क़ीर जो हिकु गुफ़्तो खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। वताए फ़क़ीर ऐं मुल्ला जे विच में कहिड़ी ॻाल्हि ॿोल थी। वताए फ़क़ीर जा किसा सिंध तोड़े हिंद में मशहूरु आहिनि ऐं हिन में किसनि में मज़ाक़ ऐं मस्ती सां गॾोगॾु हिकु मक़सदु पिणु समायलु हूंदो आहे। त अॼु जो किसो बि इंतिहाई सबक़ आमोद आहे। मुकमल वीडियो ज़रूरु ॿुधिजो ॾिसिजो। हिकु भेरे वताए फ़क़ीर खे संदसि माण्हू चयो त अबा वताया, आऊं तुंहिंजी मानी पचाए रखियो थी छॾियां, तूं राति जो देरि सां अचीं थो। कुता आहिनि सो तुंहिंजी मानी खणियो था वञनि। सो अबा वताया महिरबानी कर, या त राति जो शाम जो जल्दी घर ईंदो कर ऐं मानी खाई वेंदो कर, पोइ वञी छोकिरनि सां संगत सां कचहरी कर। या त हीअं कर जो मूंखे को दरवाज़ो वठी ॾे जो घर के दर हुजे त भला कड़ो ॾेई आऊं तुंहिंजी मानी खे सांढे छॾियां ऐं रखी छॾियां, पोइ अवेल सवेल जेॾी महिल बि अची त पंहिंजी मानी खाई वठिजांइ। वताए फ़क़ीर खे संदसि अमड़ इहा नसीहत कई त वताए फ़क़ीर चयो, अम्मा इहा कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, इजो तुंहिंजे लाइ तुंहिंजे घर लाइ दर खणी थो अचां। पोइ त वताए फ़क़ीर न कई हम न कई तुम, डायरेक्ट सिधो धू वञी मस्जिद जो दर पटे खणी आयो। वताए फ़क़ीर राति देरि सां मस्जिद जो दर वञी पटे खणी आयो ऐं उहो दर पंहिंजे ॿारट ते पंहिंजे घर ते चाढ़े छॾियईं। सुबुह जो मसीह जो मुल्ला जो आयो त ॾिसे दर आहे ई कोन। मुल्ला जो ॾिठो त दर ठहे ई कान, सो पेरो खयईं। सो पेरो खणंदो 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 सिधो अची वताए जे घर जी घिटी ते पहुतो। वताए खे सॾु कयईं ऐं सॾु करे चयईंसि, ए वताया, ए मियां, ए बेली, तूं त हाणे माॻे अरकाननि मां निकिरंदो थो वञी। तोखे ॿिड़ी लज शर्म ई कोन थो अचे जो ख़ुदा जे घर जो दर खणी अची पंहिंजे घर ते चाढ़ियो अथई। तंहिं ते वतायो पंहिंजे घरां निकिरंदे आवाज़ ॾिनो, ए ॿेली, लज त घणेई आयो अथमि, पर मानी कुता खणियो था वञनि। अमड़ चवे थी त घर लाइ दर खपे। सोचियमि त जॾहिं मूंखे दर जेतिरी तौफ़ीक़ थींदी त पंहिंजो दर वठंदसि त हीउ दर वापसि वञी रखी ईंदसि, छो त मूंखे ॾियण वारो बि उहो ई आहे। खेसि ख़बर बि आहे त वताए फ़क़ीर वटि दर कोन्हे, सो मुंहिंजी मानी कुता खणियो था वञनि। सो असांखे तमामु घणी तकलीफ़ आहे। तंहिं ते मुल्ला चयो, बेली अवी ॼाणो, अव्हां जा मसला ॼाणनि। मुल्ला चयो, आऊं दर लाहियो खणियो थो वञां ऐं मस्जिद ते वञी थो लॻायां। तंहिं ते वताए फ़क़ीर वराणियो त बेली दर उहो लाहींदो मुल्ला जंहिंजो आहे, बाक़ी तूं ॿुधा तुंहिंजो भला साणसि कहिड़ो लाॻापो आहे, तुंहिंजी भला साणसि कहिड़ी मिटी माइटी आहे, या तोखे ख़ुदि पाण चयो वियो अथई त मुंहं में सॻु कान्हे ऐं तूं वञी वताए खां दर वठी अचु। छा तोखे ईअं चयो हुयसि? ॿुधा त तोखे छा चयो अथसि। वताए ऐं मुल्ला जी गोड़ ते अची माण्हू गॾु थिया। वताए फ़क़ीर माण्हुनि खे सॼी ॻाल्हि ॿुधाई। मुल्ला खार में विफलणु लॻो। वताए फ़क़ीर चयो त हिन मुल्ला खे झलियो, मूं हुनजो को बि ज़ाती ॾोह नाहे कयो। हीउ पाण खे हरभरू सुरखरू ऐं ॾाहो करण लाइ ख़ुदा जो एवज़ी थी आयो आहे ऐं मूंखे ख़ुदा ॾींदो त आऊं दर वापसि करे ॾींदुसि। भला हिन मुल्ला जो छा वञे, आऊं ॼाणा मुंहिंजो ख़ुदा ॼाणे। पोइ त माण्हुनि चयो, बेली वताया, तूं सचो आहीं, तुंहिंजी मर्ज़ी, जेको वणई सो कर। पोइ मुल्ला विफलंदो रवानो थी वियो। साथियों, हीअ कहाणी असां इंडस एशिया फेसबुक पेज जे वाल तां खई आहे। उमेदु आहे हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। हिन क़िस्म जूं वधीक कहाणियूं, किसा ऐं गुफ़्ता ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। ऐं हिन कहाणी मां तव्हांखे नसीहत ज़रूरु मिली हूंदी त वताए जे हिन किसे जो मक़सदु छा आहे। कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो ऐं वधीक वीडियो जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। अल्लाह हाफ़िज़।